टंडे बोराए नजर नहीं दो सखन ईदूं थींदियूं मेला थींदा शादियूं थींदियूं फैसला थींदा बिरादरनि जा कटतल हे न हूंदो अॼु मुंहुं ॾिसोसि अदा जिन मुंहुं ॾिठो आहे परे थियो ॿिया मुंहुं ॾिसनि अल्लाह लतीफ़ थियो चए वार सभु ॿधंदई वात खे जे छिके ॿधजे फट सभई चवंदा मंझंदि थी वई मैयत खे कयोसि झट झट पोइ सुम्हारे सिधो कंदई पोइ खणी हलंदई कट अरे मथां विझंदई लट वरसो वंडी गई वाट कबर में अखियुनि में मिट्टी चपल में मिट्टी कननि में मिट्टी वॾा वण वणकार जा जिथे नांग सुजन नीला उते आशिक अब्दुल लतीफ चवे कया हेकिलिन हीला जाते कुड़बन कबीला उते रहबर रस मथां वण मिट्टीअ जा वराए हलिया अकबर जे बाबे खे पूरे केर वीचारे सां वेठो सब मण मिट्टीअ जा घोड़ा रे घोड़ा करे निकिरंदे रोई मैयत खजंदो माण्हू रोअंदो घोड़ा रे घोड़ा करे निकिरंदे रोई धड़ धड़ींदई धूड़ में हू तख्ते ते धोई विंजारींदई नवा लटा पाराईंदई खुशबू हणंदई पर वरी मिट्टी विझंदई घोड़ा रे घोड़ा करे निकिरंदे रोई धड़ धड़ींदई धूड़ में हू तख्ते ते धोई ओलाईंदे लिंगंदा शाह अब्दुल लतीफ जे लिबास वारी लोई अॻियां रावल बि घुरंदी रोकड़ो जेका ॾिनी हूंदई ॾोई अड़े कमी ईंदई सोई पोयों माल पड़ाव थी कबर जी मिट्टी कान सुकंदी छोरा विड़िया वेठा हूंदा इहे दुकान त बाबो मूंखे ॾेई वियो मौलवियुनि वटि वेठा हूंदा चङनि वटि वेठा हूंदा पैसनि खां ऐं जेके ॻाल्हियूं असां घोट सां कयूं हूंदा इहे सभु मैयत सां अबा घोट खे विञायो अबा मैयत खे तर ॾियारियो अबा घोट जा कपिड़ा खणी अचो अबा मैयत जो कफन खणी अचो अल्लाह अबा घोट जी खुशबू खणी अचो अबा मैयत जो अतरु खणी अचो अबा घोट तैयार थी वियो बिरादर अची वई हाँ मौली साहब खे सॾु कयो निकाह पढ़े अबा जनाज़ो तैयार तड़ अची वियो कपड़ा पाइजी विया बिरादर अची वई से सभु अची विया साईं खे फोन कयो जनाज़ो पर होॾे बि बिरादर हेॾे बि बिरादर होॾे मौलवी हेॾे मौलवी होॾे बि तड़ हेॾे बि तड़ होॾे बि नवां लटा हेॾे बि नवां लटा होॾे बि खुशबू हेॾे होॾे घोट खे अजरक पातल आहे हेॾे मैयत थे अजरक होॾे घोट अॻियों आहे ख़ल्क़ पोयों आहे हेॾे जनाज़ो अॻियों आहे ख़ल्क़ पोयों अबा निकाह थी वियो हा घोट खे वठी हलो कुंवार ॾे अबा जनाज़ो थी वियो हा मैयत खे खणो क़बर ॾे हिन घोट लाइ कमरे में कुंवार सी गाड़ी वेठी आहे हिन घोट लाइ कब्रिस्तान में कुंवार सी घोट कमरे में पहुचंदो छा चवंदा आहियो सभु निकिरो कमरे मां घोट जाने कुंवार जाने जंहिंमहिल मैयत कबर में लाहींदा आहियो छा चवंदा आहियो सभु निकिरो कबर मां हाणे कबर जाने मैयत जाने मिठाई छा थो चए हुत मंगाई पाण खे मंग माना पधरी अल्लाह सां वाइदो कई त मरी तोड़े ईंदुमि हिते टंडरे जा बंगला ॾिसी तोखां मरड़ी ॾिसी रहियो आहे हुत मंग माना पधरी पाण कोन जो मूं छोकिरो मंगायो मिठाई छा थो चए हुत मंगाई पाण खे हिते वेसलो थियो वेसलो माना कातिल हिते वेसलो थिए कीअं हुते तुंहिंजे शादीअ जा ॿधी छॾिया अथऊं ॾींहं अड़े सियारो हुजे या ऊन्हारो तोड़े वसई मींहुं पर डोरे हिकिड़े ॾींहुं कंदई हवाले कुंवार मिठाई कबर खे कुंवार थो चए दुआ कयो अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लु व लकल शुक्र कुल्लु व अलैकल बलाग या अल्लाह मरहूम चाची सावण जी बख्शिश कर अल्लाह उनजी कबर खे जन्नत जो बाग अल्लाह उनजी रूह खे राहत नसीब अल्लाहुम्मा इग़फिर लिहय्यिना व मय्यितना असांजे जीरनि असांजे मय्यतनि खे माफ़ शाहिदना व गाइबना ये आया उनके भी माफ कर जेके ना आया उनके व सगीरना व कबीरना नंदन वदन के माफ अल्लाहुम्मा इग़फिर लहुम वरहम या अल्लाह बहु अकबर जो अब्बो तोखे प्यारो थियो अल्लाह उनजी बख्शिश अल्लाह उनजी कबर खे जन्नत जो बाग अल्लाह उनजी रूह खे राहत नसीब
पंहिंजे कमज़ोर बानड़े सां रहम जो मामिलो दरगुज़र जो मामिलो फर्म असां सभिनी जूं दुआऊं मरहूम जे हक़ में क़बूल बाबू अकबर खे भाइरनि खे ख़ानदान खे अल्लाह सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा असां सभिनी खे आख़िरत जी तयारी जी तौफ़ीक़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबीना हबीबना मुर्शिदना मौलाना मुहम्मद व अला आलि मौला जेतिरो टाइम दुनिया में रहे कलमे जे तवार सां राह पान ॾे घुराए रोड ते हुजो अस्पताल में हुजो जिथे हुजो ज़ुबान ते पाक कलमो जारी फरमा आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल